नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा आहियूं। तव्हां औरत आहियो ऐं तव्हांखे शक आहे त तव्हां जे मुड़ुस खां वधीक शादियूं कयूं आहिनि या तव्हां इहो मालूम करणु चाहियो था त तव्हां जे मुड़ुस जूं घणियूं शादियूं कयल आहिनि त तव्हां उन लाइ का घणी महिनत करण जी या को जासूस पाड़े ते हासिल करण जी ज़रूरत न आहे। हाणे इहो सभु कुझु आसानी सां मालूम थी सघे थो। तव्हां रुगो SMS उमाणे इहो सच मालूम करे सघो था, पर जेकॾहिं तव्हां मर्द आहियो त इहो सम्झी वञो त तव्हां पंहिंजूं हिक खां वधीक शादियूं कंहिंखां बि ख़ासि तौर ते पंहिंजी घरवारी खां नथा लिकाए सघो। उन लाइ नेशनल डेटाबेस अथॉरिटी या नादरा हिकु नई सर्विस शुरू कई आहे जंहिं मां इहा ख़बर पइजी सघंदी त कंहिं जूं हिक खां वधीक शादियूं कयल आहिनि या वरी केतिरियूं शादियूं कयल आहिनि। उन लाइ बसि रुगो मर्द जो शनाख्ती कार्ड हथ करे नादरा खे SMS में माण्हू आहे। औरतुनि हुकूमत जे इन सहूलियत जी मुकमिल हिमायत कई आहे ऐं संदन चवणु आहे त देर आयत दुरुस्त आयत। हाणे मुड़ुस चाहींदे बि पंहिंजी शादी न लिकाए सघंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।